नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मोरो ख़बर ॾींदा सेवन इस्पताल में दादू जे साफ़ी कामरान कोराई ऐं संदसि वालिद मोहम्मद बख्श कोराई सां इस्पताल इंतज़ामिया जे कयल नाजाइज़नि ख़िलाफ़ संदसि मथां दाख़िल कयल कूड़नि केसनि ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिं जी अॻुवानी बिलाल डायरी आसिफ ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिथे हिननि अहिड़े वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त सेवन इस्पताल इंतज़ामिया पारां साफ़ी सां असल हक़ीक़त खे साम्हूं आणण ते बदकलामी जो मुज़ाहिरो कयो वियो ऐं मथां कूड़ा केस दाख़िल करे छॾिया आहिनि जेका सरासर ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी आहे। इहो अमल बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि वज़ीर आला सिंध इतलाक़ खाते जे सूबाई वज़ीर सैद गानी ऐं सेवन शरीफ़ जी इंतज़ामिया खां मुतालबो कयो त हिन मामले जी जांच करे सहाफ़ी सां थियल ज़्यादती जो अज़ालो कयो वञे, दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म कया वञे ऐं मुलविस अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।